नाज़रीन, सिंध धरती सूफ़ी बुज़ुर्गन ऐं औलियान जी धरती आहे जिथे उर्स मिलाद थींदा रहनि था। अहिड़ी तरह मीरपुर ख़ासि वेझो दरगाह लश्कर शाह जे 54 उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। उर्स में मल मलाखड़े घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला बि थिया। उन ई हवाले सां ॾिसूं था उमर दाऊद पोटो जी रिपोर्ट। सिंध धरती सूफ़िन बुज़ुर्गन औलियान जी धरती आहे जिते उर्स मेला थींदा रहनि था। अहिड़ी तरह दरगाह लश्कर शाह जे 54 सालनि उर्स जूं तक़रीबूं जारी। मल मलाखड़ो घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला। मेले में पीपी अॻवान मीर मुनवर टालपुर रईस गुलाम क़ादिर मरी, चौधरी निज़ामुद्दीन रियाज़ हुसैन शाह, मीर बाबू दरिया ख़ान मरी मज़ारत ते चादर चाढ़े। उन ई मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लश्कर शाह जो मेलो सुठो मेलो लॻंदो आहे ऐं साईं गुलाम क़ादिर मरी साहब वारा हर साल ये मेलो मुनक़द कराईंदा आहिनि पंहिंजे मुर्शिदनि ते ऐं मूंखे ख़ुशी आहे साईं वारा हमेशह मूंखे दावत ॾींदा आहिनि। हमेशह हिते ईंदो आहियां। ढगनि जा रेस थियनि था, काफ़ी शयूं थियनि थियूं, उन्हनि में जेको आहे सो इन्हनि खे अहमियत आहे वॾी। मेला प्यार मोहब्बत मिलण जुलण जो आहे। उन खां पोइ ढगनि जो घोड़नि जो रेस ऐं मलनि जो ॾिसो था मल विढ़नि पिया ऐं असांजो मीर साहब तमामु महिरबान आहे। सदाईं ईंदो आहे पंहिंजे यार दोस्तनि खे वठी असांजे मेले खे रौनक बख़्शींदो आहे। असांजे सिंध जी पुराणी सकाफ़त मेला बुज़ुर्गनि जा मेला लॻनि था। असांजो दरगाह लश्कर शाह जो मेलो तक़रीबन 45-50 साल खां लॻंदो अचे पियो, जंहिंमें वालिद साहब मुंहिंजो ऐं रईस गुलाम क़ादिर मरी साहब ऐं साईं अब्दुल्ला शाह खुरासानी शुरू कयो। ॾाढे लश्कर शाह जो पहिरें ॾियारो हूंदो, पोइ पको मेलो थियो। उनखे 50 साल तक़रीबन 45-50 साल थी विया आहिनि। मुर्शिद हज़रत सैयद लश्कर शाह जे 53 उर्स हीअ हर साल हिन तरीक़े सां वॾे धाम धूम सां जेको आहे हिते मेलो थींदो आहे ऐं हीअ मेलो जेको आहे सिंध जे 3 नंबर मशहूरु मेलनि में शुमार थिए थो। हिते जेको आहे मल जा सुठा मुक़ाबला थींदा आहिनि ऐं पाकिस्तान जा मशहूरु मल जा पहलवान हिते अची पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। ऐं गवर्नमेंट सतह ते बि अपील कंदुसि त मल पहलवान जेके आहिनि उन्हनि खे प्रोमोट कयो वञे। ये दरवेश बुज़ुर्ग आहिनि, हिते दुआऊं घुरंदा आहियूं पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे सूबे जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। अॼु बि दुआ थी आहे त जेके माण्हू वीचारा ॿोॾ मुतासिर आहे उन्हनि जे लाइ दुआ घुरी वई आहे हिते दरगाह ते त अलाह उन्हनि खे आबाद कंदो। ऐं जेके माण्हू अञा बि मजबूर आहिनि इन दरवेशनि जो मुआबे अलाह साईं रहम कंदो। मेलो 4 ॾींहं लॻंदो आहे। साईं लश्कर शाह जो मेलो आहे ऐं गुलाम क़ादिर मरी हमेशह लॻाईंदो आहे। मीर मुनवर साहब हमेशह हर साल ईंदो आहे। ये इफ्ताह कंदो आहे। ये मलाखड़ा थींदा आहिनि, ये रौनकूं आहिनि, ये सिंध जी सकाफ़त आहे। अलाह करे ये आबाद हुजनि, हर जॻह लॻनि। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ासि।